अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। दादूमा फुलजी स्टेशन में जो ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में औरत फौत थी पई आहे। बिल्कुलु नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर ताईं पहुचई पिया। दादू वेझो फुलजी स्टेशन वटि ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। नतीजे में औरत फौत थी वई आहे। हादसे में ज़ुबैदा हिंगोरो फौत थी वई, जॾहिं त हिकु ॼणो गुलाम कादर ज़ख़्मी थियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं त दादू में फलजी स्टेशन में जो ट्रैक्टर ट्राली मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। टक्कर जे नतीजे में औरत फौत थी वई आहे। हादसे में ज़ुबैदा हिंगोर जो फौत थी वई आहे। हिकु ॼणो गुलाम कादर ज़ख़्मी थी पियो आहे। इन हवाले सां राब्तो कंदासीं दादू मां तारिक लिगारी खां। जी तारिक, वधीक छा अपडेट्स आहिनि? जी तारिक, आगाह कजो कीअं हादसो पेश आयो, वधीक छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? नाज़रीन, ख़बर अव्हां ताईं पहुचाए रहिया आहियूं। दादू वेझो फुलजी स्टेशन वटि ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। नतीजे में औरत फौत थी वई आहे। हिकु भेरो ॿीहर असां राब्तो कयो आहे दादू मां तारिक लिगारी खां। जी तारिक, वधीक छा अपडेट्स आहिनि? जी दादू भरिसां फुलजी स्टेशन वटि ट्रैक्टर ट्राली जे टक्कर में हिकु औरत ज़ुबैदा हिंगोरो फौत थी वई आहे। मोटरसाइकिल खे टक्कर लॻण जे नतीजे में फौती औरत जो जेको लाश आहे उनखे सिविल अस्पताल पहुचायो वियो आहे। जॾहिं त मोटरसाइकिल ते साणस गॾु सवार संदसि मुड़ुसु जेको आहे गुलाम कादर हिंगोरो, उहो पिणु ज़ख़्मी थी पियो आहे। ज़ख़्मी मर्द ऐं संदसि घरवारी जेका फौत थी आहे रोड हादसे में, उन्हनि जा लाश सिविल अस्पताल दादू पहुचाया विया आहिनि। ठीक है, वरी महिरबानी अवांजी तारीख़ अपडेट करण लाइ।